पैगंबर भी कयो रहमतूं जो बयान बरकते असीं कराची वाटर पंप ते मौजूद आहियूं जिते लॉकडाउन जो हवाले सां त मुसलसल लॉकडाउन जो ॾिसी सघो था त वॾी तादाद में माण्हुनि जो रश लॻो पियो आहे। माण्हू घरनि खां ॿाहिरि निकिरी अचण ते जेके आहिनि उहे मौजूद आहियूं जिते लॉकडाउन जे हवाले सां मां ॾिसी सघो था हीअ सेफ्टी बाकी ये जो लेडीज़ के साथ जो जा रहे हैं उन्होंने ये पुलिस वाले जो हवा निकाले। ठीक है, आवाम को खुद चाहिए कि ना निकले, लेकिन गवर्नमेंट का ये काम नहीं है कि वो पंचर करे। मार रहे हैं, बार बार आगे बंद कर दिए।